नमस्ते, मां छाया मेंगानी तव्हां सभिनी जो सिंधी टेलीविज़न ते स्वागत थी कयां। अचो त सिंधी ज़ाइके जो मज़ो वठूं। अॼु मां तव्हांखे सेव उसळ ठाहिण सेखारींदीमांव। सभिनी खां पहिरियों हिकु तई रखंदासीं, उन में असां तेल विझंदासीं। 4 चिमचा तेल जा विझंदासीं। तेल गरम थी वियो, हिन में असां हाणे जीरो विझंदासीं। अधु चिमचो जीरो विझंदासीं। जीरो ॾिसो गुलाबी कलर जो थिए पियो। हिन में असां हाणे लौंग विझंदासीं। 2-3 लौंग विझंदासीं ऐं हिकु स्टार फूल विझंदासीं ऐं दालचीनी। दालचीनी विझंदासीं हिकिड़ी। जीरो गुलाबी कलर जो थी वियो, हिन में असां हाणे बसर विझंदासीं। बसर खे असांखे ॻाढ़ो कलर करणो आहे, इन जे करे फास्ट गैस ते रखंदासीं ऐं लूणु विझी छॾंदासीं जीअं बसर जल्दी ॻाढ़ो थी वञे। ॾिसो ही गुलाबी कलर जो थी वियो। हिन में असां हाणे टमाटो विझंदासीं। चार टमाटा हुआ, उन्हनि खे असां कद्दूकस करे रखियो, उहो विधोसीं। हाणे हिन में असां थूम, अदरक ऐं साओ मिर्च उन टिनिनि खे कुटे रखियो आहे, उहो विझंदासीं। हाणे हिननि खे असां बराबरि मिक्स कयोसीं। हाणे असां हिन में लूणु पहिरियों असां बसर जे हिसाब सां विधोसीं, हाणे टमाटो विधो आहे त थोरो लूणु ॿियो बि विझंदासीं। चौथो चिमचो लूण जो विझंदासीं। ॻाढ़ो मिर्च विझंदासीं ऐं पीठल गरम मसालो। असां खड़ा मसाला त विधासीं, मगर हाणे असां थोरो पीठल मसालो बि विझंदासीं। चौथो चिमचो गरम मसालो विझंदासीं। नाश्ता त तव्हां घणनि ई क़िस्म जा खाधा हूंदा, मगर सेव उसळ जी टेस्ट ई कुझु अलॻि आहे। उहो बि तव्हां हाणे ठाहे खाई ॾिसिजो ऐं मूंखे ॿुधाइजो त तव्हांखे सेव उसळ कीअं लॻो। हाणे जेसिताईं टमाटो सिझे पियो, असां बेसण खे पाणीअ में ठाहियूं था, उहो मां तव्हांखे ॾेखारियां थी कीअं ठाहींदासीं। पाणी खणंदासीं कटोरे में थोरो, ऐं 1 चिमचो बेसण जो विझंदासीं। हिकु चिमचो बेसण जो विझंदासीं। ये असां इन लाइ था ठाहियूं जीअं हीअ रस थोरी घाटी थिए, इन जे करे। चओ हिन में रस वधीक हूंदी आहे, जीअं तव्हांखे पाव सां या ब्रेड सां खाइण में मज़ो अचे, त इन करे रस खे घाटे करण जे करे ही बेसण ठाहींदासीं असां पाणी विझी करे। हिनखे चङी तरह मिक्स कजो जीअं बेसण ऐं पाणी चङी तरह मिक्स थी वञे। हाणे ही तयार आहे, हिनखे असां रखूं था ऐं हिनखे घुमाईंदासीं। ॾिसूं चङी तरह टमाटो सिझी वियो ऐं तेल ते बि ॾिसो अची वञणु घुरिजे। हिन में तेल थोरो वधीक हुजणु घुरिजे, जीअं मथां खां तेल ऐं ॻाढ़ो मिर्च ईअं लॻे कुझु सेव उसळ ठाहियो आहे अॼु, ऐं का शइ ठाही आहे ज़ाइके वारी। हिन में असां हाणे मटर विझंदासीं। मटर खे असां राति जो पिसाए करे रखिया आहिनि ऐं बाफ़े करे तयार करे रखिया आहिनि,
उहे असां हिन में हाणे विझंदासीं ऐं हिननि खे चङी तरह भुञंदासीं। ही बराबर हाणे वटाणा जेके असां विधासीं उहे भुंजी विया आहिनि। हाणे हिन में असां पाणी विझंदासीं। पाणी चङो विझंदासीं, तव्हांखे ॿुधायोसीं न असां रस छिॾी थियणु घुरिजे, पाणी चङो विझंदासीं। हाणे पाणी विधोसीं, हाणे असां हिन में बेसन ऐं जेको पाणी मिक्स करे रखियोसीं उहो विझंदासीं। हिनजे करे हींअर ई विझी छॾंदासीं, न त पोइ बेसन ॻोरा ॻोरा थी वेंदा। तव्हां चवंदा टेके पोइ था विझूं, न, जेॾी महिल पाणी विझो उन महिल ई बेसन ऐं इहो जेको पाणी मिक्स करे रखियोसीं उहो हिन में विझी छॾंदासीं। फास्ट गैस ते हिनखे टहिकाईंदासीं। ही ॾिसो रस घाटी थी वई आहे, माना सम्झो असांजो सेव उसळ तयारु थी वियो आहे। हाणे हिनखे असां पाईंदासीं। उहो कीअं पाईंदासीं? पहिरियों असां हिन में सेव विझंदासीं। हिन में तिखो सेव खपंदो आहे, उहो असां हिन में पहिरियों हेठां विझंदासीं। सेव विधोसीं, हाणे हिन में असां इहा रस विझंदासीं। हाणे ही तयार आहे। बसि हाणे हिन जे मथां असां सावा दाणा विझंदासीं। सावा दाणा विधासीं, हाणे असां हिन जे मथां लीमे जी रस विझंदासीं। तयार आहे अव्हां जो सेव उसळ। इनखे अव्हां पाव सां खाईंदा त जाम लज़ीज़ लॻंदो।